माज़ूर इतिहाद तरफां कोटा तहत नौकरियों न मिलण खिलाफ प्रेस क्लब आॾो एहतजाज करे डीसी घोटकी खिलाफ सख्त नारेबाज़ी कई आहे। उन मौके ते माज़ूर इतिहाद जे अॻवाननि सोबदार बोज़दार ज़ाकिर हैदर अली ऐं ॿियनि जो चवणु हो त 7 सालनि खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांखे माज़ूर कोटा ते नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि, रुगो आसरा ॾेई वापसि कयो थो वञे, जेका संदन नाइंसाफ़ी आहे। सर असां एहतजाज कयूं पिया त असांखे माज़ूर कोटा में असांखे पंहिंजो हक़ न ॾिनो थो वञे ऐं असां मोहम्मद अली ज़ैदी साहब डीसी साहब खे बि असां अर्ज़ु कयूं था त असां माज़ूर आहियूं, ग़रीब आहियूं ऐं बेपहुच आहियूं, असांखे माज़ूर कोटा में असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असां 2017 खां वठी इंटरव्यू ॾींदा अचूं था, 2021 में ॾिनासीं, कराची सेक्रेटेरिएट में इंटरव्यू थिया ॾिनासीं, शहबाज बिल्डिंग हैदराबाद में इंटरव्यू ॾिनासीं, डीसी ऑफिस में इंटरव्यू ॾिनासीं, पर असांखे पंहिंजो हक़ न मिलियो आहे। असांजो अपील आहे चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब खे, सिंध गवर्नमेंट खे ऐं मोहम्मद अली साहब ज़ैदी साहब खे त असांखे माज़ूर कोटा में असांजो हक़ ॾिनो वञे। असां जेके माज़ूर ऐं भाॼी भाॼी साणा थी पिया आहियूं, असांखे नौकिरी जो हक़ ॾिनो वञे। असां हर ज़िले सेक्रेटरी इहे कराची चीफ मिनिस्टर भाॼी भाॼी थकी पिया आहियूं। असांखे वज़ीर आला खे गुज़ारिश आहे त असांखे माज़ूरी तरफ़ां हक़ ॾिनो वञे, महिरबानी। माज़ूर गॾु थिया आहियूं, अॼु असांखे डीसी ऑफिस वटि विया आहियूं, उन्हनि असांखे लिस्ट बि कोन ॾिनी ऐं उन सां गॾु असांजी गवर्नमेंट सिंध खे चिताए करे कननि ते आवाज़ पहुचाइणु चाहियूं त ॿुधायूं था त बाबा असांखे पंहिंजा हक़ ॾिनो ज़िले घोटकी जा, छो ज़िले घोटकी जा माज़ूर को निंदल न आहिनि, उन्हनि खे पंहिंजो हक़ बि ॾिनो वञे ऐं उन सां गॾु जेके बि उन्हनि काग़ज़ी कार्रवाई जे हिसाब सां कयो आहे उन्हनि खे इम्प्लीमेंट करे वञे। वन खां वठी 15 स्केल ताईं जेके बि नौकरियूं उन्हनि खे रोज़गार ॾिनो, उन्हनि जो हक़ आहे माज़ूर जो। छा असां चोरी कया ज़िले घोटकी वारनि जो, असांखे भई तव्हां साइड करे छॾियो, असांखे नौकरी कोन ॾिनी। PST GST तव्हां हुननि माज़ूरनि खे तव्हां ॾियो था, या PST GST तव्हां 33 ते पास कयो था, हार्ड एरिया तव्हां आहे, HM जेके हेड मास्टर तव्हां कमीशन पास में उहे खणो था त उहे 33 ते पास खणो था। छा असां माज़ूरनि चोरी कई आहे जो असांखे तव्हां जेको ज़िले घोटकी में तव्हां असांखे हक़ नथा ॾियो? ऐं उन सां गॾु असां इहो ॿुधाइणु चाहियूं था ख़ासि करे CM साहब खे त महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो, न त असां 3 डिसंबर जेको असांजो आलमी ॾींहुं आहे उन ॾींहं ते असां पूरे सिंध में असां एहतजाज कंदासीं, एहतजाज रिकॉर्ड बि कराईंदासीं ऐं उन सां गॾु पूरी सिंध खे बाक़ाइदा उनजी पया जाम बि कंदासीं, कोशिशि कंदासीं। असां बिराए महिरबानी करे असांखे ज़िले घोटकी वारनि खे असां उहो ॾींहुं कारो ॾींहुं करे मल्हाईंदासीं बाक़ाइदा ज़िले घोटकी जे हिसाब सां। ऐं असां डॉक्यूमेंट्स जमा कराए असां पैसा ख़र्च करे थकी पिया आहियूं। असांजो न घर बि नथो हले, न रोज़गार आहे, न का शइ आहे। हिननि खे ख़बर कोन्हे 50-50 60 हज़ार रुपया घर जो ख़र्चो आहे। असां माज़ूर केॾा आणूं, पढ़ियल लिखियल नौजवान आहियूं, को अहसासु कोन्हे हिननि खे। DC साहब कंपनियुनि वटि जेको असां वटि डॉक्यूमेंट्स वरिता कंपनियुनि वटि, उन्हनि जी नौकिरी कोन्हे ॾिनी। हिन टाइम ख़बर कोन्हे DC साहब हले कंहिं को पैसा वठी वियो आहे, छा करे वियो आहे। 5-6 मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि हिते ज़िलो घोटकी में, हुते बि असांजी जेका 1 खां वठी 5 ताईं जेके बि नौकरियूं आहिनि, घटि में घटि 5% जेके असांजी कोटा आहे, असांखे कोटा त कोन ॾिनी वञे न। तव्हां 2000 आहे, 3000 आहे, 4000 जेकॾहिं एम्प्लॉइज़ खणो था 5% कोटा जे हिसाब सां महिरबानी करे ॾिनी। असां माज़ूर आहियूं, ॿी कहिड़ी मज़दूरी करे पंहिंजा बचा पालियूं। संदन चवणु हो त असांजे घरनि में चुल्हियूं उजामल आहिनि ऐं फाका कशी वारी ज़िंदगी काटे रहिया आहियूं। असांजा ॿार तालीम खां महरूम बणियल आहिनि। हुननि सिंध सरकार तोड़े DC घोटकी खां मुतालबो कयो आहे त माज़ूर कोटा ते असांखे रोज़गार ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।